सोबोदेरो वेझो ॻोठ सराई सूमर सनद जे रिवासियुनि 5 ॿारनि जी माउ मसमात हमीद ज़ाल नूर मोहम्मद सनद 4 ॿारनि जी माउ मसमात इशरत परवीन ज़ाल नूर मोहम्मद मीडिया वारनि अॻियां एहतिजाज कंदे चयो त असांजे मुड़ुस नूर मोहम्मद जूं शादियूं 3 थियल आहिनि। टई ज़ाल मसमात शाज़िया ज़ाल नूर मोहम्मद आहे। हुननि ॿुधायो त असांजो मुड़ुस नूर मोहम्मद संदनि केतिरनि ई सालनि खां फ़ालिज जे मर्ज़ में हिक ई बिस्तर ते पियल आहे। हुननि इल्ज़ाम लॻायो त असांजे मुड़ुस जे ॿिए नंबर वारी घरवारी मसमात शाज़िया संदसि पुटु इमरान ऐं सालो बाबा शेख गॾिजी बाणो बासर माण्हुनि जी मदद सां मिली भगत करे असांजे मुड़ुस नूर मोहम्मद सन जो नवाड़ो शरीफ़ मेन रोड ते 5 दुकाननि ते मुश्तमिल 1.5 करोड़ जो प्लाट आहे। उहा मिल्कियत चोरी करे विकिरो करणु चाहिनि था ऐं ॿिए तरफ़ कराची में संदसि जा 3 फ्लैट ऐं 1 दुकान मिल्कियत आहे, जंहिं ते मसमात शाज़िया शेख बासर माण्हुनि जी मदद सां कब्ज़ो करे वरितो आहे। मसमात इशरत परवीन चयो त मूंखे 4 ॿार आहिनि। मां कराची में पंहिंजे पीउ जे घर यतीमनि वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। मसमात हमीदा चयो त मुंहिंजा 5 ॿार आहिनि। मुंहिंजे मुड़ुस नूर मोहम्मद सनद जे समूरी मिल्कियत 2 नंबर घरवारी शाज़िया शेख संदसि 3 घरवारनि जे ॿारनि में तक़सीम करण बजाए ताक़त जे ज़ोर ते समूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे हड़प करणु चाहे थी। हुन वास्तेदार आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त जेसिताईं फ़ैसिलो थिए तेसिताईं असांजे मुड़ुस जी मिल्कियत खां पाइण खां मना कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।